जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं चांवरनि जूं कचरियूं, जंहिंखे असां चवंदा आहियूं गुल। और उन सां गॾु ठाहींदासीं इहो चांवरनि जो सिङर बि। घर में असां इहो कीअं ठाहियूं स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सॼो ॿुधाईंदसि। फुलियल फुलियल कचरियूं और उन सां गॾु सिङर। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। चांवरनि जूं कचरियूं और सिङर ठाहिण जे लाइ पाणी और चांवरनि जे अटे जो इस्तेमालु कंदासीं। त हिते मां हिकु कोप चांवरनि जो अटो खयो आहे, उन ते 3 कोप पाणी विझंदासीं। तव्हां कहिड़े बि कटोरे, कंहिं बि गिलास जो या कंहिं बि वॾे बाउल जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। ध्यानु रहे 3:1 जी क्वांटिटी खणणी आहे। त हिते 3 बाउल पहिरियों मां पाणी विधो आहे, उन में विझंदमि लूणु, जीरो, उन सां गॾु समुंद्री झाग जंहिंखे असां चवंदा आहियूं खार, पापड़ खार जेका हूंदी आहे उन जो इस्तेमालु कंदासीं। पापड़ खार जेका आहे उनखे असां चवंदा आहियूं चानियो। और उन खां पोइ विझंदासीं पिंच ऑफ बेकिंग सोडा। पाणी सॼो बॉइल थी वेंदो त उन में इहे सभु शयूं विझंदासीं। लूणु, पापड़ खार, उन खां पोइ बेकिंग सोडा, जीरो ख़ाली मां न विधो आहे, जीरो छॾे ॾिनो आहे। हाणे असां इन में विझंदासीं अटो, उनखे कंटिन्यूअस घुमाईंदासीं ऐं सिजाईंदासीं। ॾिसो इन तरह कंटिन्यूअस घुमाईंदासीं। इन में जेके बि ॻोड़ा हूंदा उहे सभु ॻोड़ा कढणा आहिनि। हिकु बिल्कुलु स्मूथ बैटर कीअं ठाहिबो आहे, पर घाटो बैटर हुअणु खपे। हिन तरह ॾिसो, हल्को सो पाणी मां हिन में विझी रही आहियां, छाकाणि त जेको बैटर ठाहियो आहे थोरो थिक आहे, त थोरो स्मूथ अञा ठहे त मां हिन में थोरो सो गर्म पाणी ॿियो बि विधो आहे। हिन मां अधु हिसो कढी रखंदासीं असां, छाकाणि त सिङर में अगरि असां जीरो विझंदासीं त मशीन बराबरि न हलंदी आहे। अधु हिसो कढी रखियो। हाणे बाक़ी बचियल अधु में मां थोरो सो जीरो विझंदसि। सभिनी जूं क्वांटिटीज़ मां मैंशन कयूं आहिनि। हिकु बाउल जेको आहे उहो लॻभॻि 250 ग्रामनि जे क़रीब आहे, जेको मां अटो हिन में इस्तेमालु कयो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जीरो विझी करे। हे ॾिसो, और 2 चमचा हिन में मां पाणी बि ॿियो विधो आहे। हाणे इनखे विझंदासीं असां पाइपिंग बैग में, और हुन में फ्लावर वाली नोज़ल यूज़ कई आहे मां। ॾिसो हीअ वारी नोज़ल यूज़ कई आहे। और हिन तरह असां नंढा नंढा गुल ठाहींदासीं। तव्हां चाहियो त हथ सां बि इहे गुल ठाहे सघंदा आहियो, पर अगरि असां नोज़ल जो इस्तेमालु कंदासीं न त शेप जेका आहे ॾाढी बढ़िया ईंदी आहे। बाक़ी तव्हां वटि अगरि नोज़ल न आहे त तव्हां हिन तरह हथ सां बि इहे गुल ठाहे सघंदा आहियो। हिन तरह सभु गुल ठाहे करे इनखे असां रखंदासीं उस में। बिल्कुलु तेज़ उस हुअणु खपे। हे त थी विया गुल। बाक़ी जेको अधु हिसो असां बचाए रखियोसीं उन मां असां ठाहींदासीं सिङर। हीअ वारी प्लेट यूज़ करणी आहे। सो हीअ सिङर जी मशीन आहे, अॼुकल्ह जाम मार्केट में अवेलेबल आहिनि। इन तरह असां सिङर ठाहींदासीं। त जेको असां अटो ठाहियोसीं उहो साॻे ई तरीक़े जो अटो थींदो, सिर्फ़ु कचरियुनि में जेको आहे तव्हां चाहियो त बिना जीरे बि हुन में यूज़ करे सघंदा आहियो, पर मां कचरियुनि में जीरो विधो आहे और सिङर जेको आहे बिल्कुलु प्लेन यूज़ कयो आहे। हिन तरह ॾिसो, हिकु ॾींहुं मां उस ते रखियो आहे। सुकण खां पोइ असां हुनखे कढी करे थाल में रखंदासीं। लॻभॻि 5 खां 6 ॾींहं घटि में घटि तेज़ उस में रखंदासीं हिनखे, जीअं हे चङी तरह सुकी वञनि। ॾिसो, इहे असांजूं कचरियूं तयारु थी वियूं आहिनि, चांवरनि जूं कचरियूं बि और असांजो सिङर बि। इनखे मां तव्हांखे फ्राए बि करे ॾेखारियां थी। त ॾिसो, घर में हेतिरियूं फुलियल फुलियल कचरियूं असां ठाहे सघंदा आहियूं नोज़ल इस्तेमालु करण जे करे। इन जी शेप ॾिसो केॾी बढ़िया ठही आहे। इहे असांजूं चांवरनि जूं कचरियूं तयारु थी वियूं। और गॾु मां तव्हांखे सिङर बि फ्राए करे ॾेखारींदसि त उहो बि केतिरो सन्हो ऐं कुरकुरो ठहंदो। त तव्हां बि घर में ठाहियो ऐं मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। जय झूलेलाल।